वेलकम बैक नाज़रीन। वक्फे खां पोइ असांखे ज्वाइन कयो आहे मुल्क जी नामियारी जर्नलिस्ट एनालिस्ट मोहतरमा नसीम ज़हरा। अस्सलाम वालेकुम नसीम साहिबा। जी वालेकुम अस्सलाम। नसीम साहिबा, 2013 के इलेक्शन अब सारी दुनिया समेत पाकिस्तान आपके हमारे आगे आया हो चुके हैं, आप क्या कहना चाहेंगी? जी मेरा ख्याल है कि दो तीन अहम चीजें, एक तो ये कि जो जिस तरह की परफॉर्मेंस थी उस ही के मुताबिक रिजल्ट आया, इसमें मुझे कोई हैरान कुन बात दिखाई नहीं दी। दूसरा ये कि अहम चीज है कि पाकिस्तान में एक तीसरी नेशनल जमात उभर के आई है, और तीसरी जो चीज अहम है वो ये है कि पीपल्स पार्टी को अब मौका मिलेगा अपने आप को रीग्रुप करने का और एक नई स्ट्रेटजी बना के आगे बढ़ने का पॉलिटिकल। लेकिन ये बात बिल्कुल क्लियर है कि पाकिस्तान की 3 नेशनल अब पार्टीज हो गई हैं। अगर पीपल्स पार्टी को इस वक्त सेटबैक मिला है तो वो बड़ी स्पेसिफिक वजूहात की बिना पर मिला है, और मेरा ख्याल है कि ये उस जो हकीकत है उसको तब्दील नहीं करती कि पीपल्स पार्टी एक नेशनल पार्टी। अच्छा नसीम साहब, ये पीपल्स पार्टी ने सिंध में तो रीगेन किया है, ये पंजाब में बिल्कुल उनका सफाया हो गया है। आप नहीं समझती कि 97 वाली सूरत हाल आ गई पंजाब उनके लिए? नहीं, ये देखिए मैं आपको बताऊं कि इसमें मैं बहुत सी सुनने तबसर है कि कहीं जी प्रोविंशियलिज्म आ गया है और एथनिसिटी की बेसिस पे वोट हुआ है। देखिए आपके पंजाब में लूज किन लोगों ने किया है? आपके पंजाब में जो लूज किया है वो यूसुफ रजा गिलानी साहब के बेटों ने किया है। उनकी परफॉर्मेंस आपको पता है, उनके जो केसेस के हवाले से कहानी है वो आपको पता है। राजा परवेज अशरफ ने किया है, उन्होंने एक वजह से किया है। जो भट्टू साहब ने किया है, राजा रियाज ने किया है, कायरा ने किया, सारे हेवीवेट्स हो गए उनके। जी देखिए ना, ये सब मिनिस्टर्स थे, ये सब एक परफॉर्मेंस का भी इशू है। जरा वापस पीछे जाइए तो आप देखेंगे शेरबाज मजारी साहब की जब केयरटेकर गवर्नमेंट थी उसमें भी बड़े बड़े जो बुश थे वो उड़े थे। उस हुकूमत ने जो इलेक्शन करवाए थे उसमें भी, और वो उस वक्त के जो कैबिनेट के लोग थे वो उड़े थे। तो मुझे इतनी ये जो इलेक्शन का रिजल्ट है इसको अगर जरा प्रोविंस से हटके आप देख लें परफॉर्मेंस और रिस्पांस की बेसिस पे, वो एक फैक्टर तो जाहिर नहीं होता, बहुत से और फैक्टर्स हैं। एएनपी का हमारे जैसे लोगों का ख्याल था कि वो बड़े एक अटल तरीके से खड़े हुए हैं दहशतगर्दी के खिलाफ, तो शायद इनको उस पर वोट मिल जाए। लेकिन फिर उनकी एक कंट्रोवर्शियल परफॉर्मेंस थी एएनपी की अपने सूबे में, वो उसका नतीजा सामने आया। और एक तीसरी बात भी यह है कि उनको ज्यादा करने का अपनी कैंपेन का मौका नहीं मिला, उसका भी असर रहा होगा। देखिए अगर अनासिर हम देखें तो कोई आपको 10, 15, 20 मिल जाएंगे, लेकिन मोटी मोटी बातें यही हैं कि एक जो परफॉर्मेंस है उसके नतीजे में जो रिजल्ट आपके सामने आया है वो हैरान कुन नहीं है। अच्छा नसीम साहब, ये जो इमरान खान की जो पीटीआई है पाकिस्तान तहरीक इंसाफ जिस तरह से महज हुई है मुल्क के सीन के ऊपर, आप समझती हैं कि इसके अच्छे खुशगवार रिजल्ट आएंगे आने वाले वक्तों में? देखिए अभी तो ये है कि ऑपोजिशन बन के ये उभरेगी सामने। मुझे पूरा यकीन है कि ये लोग किसी भी सूरत किसी वफाकी हुकूमत का हिस्सा नहीं बनेंगे। तो अगर ये स्ट्रॉन्ग ऑपोजिशन बनेगी और स्ट्रॉन्ग ऑपोजिशन और एक मुस्बत किरदार, यानी कि ऑपोजिशन का जो रोल होना चाहिए, यानी कि पॉलिसी पे तनकीद, ऑल्टरनेटिव पॉलिसी, ये वो सब अगर वो करेंगे तो उसका बड़ा अच्छा मेरा ख्याल नतीजा होगा। क्योंकि पार्लिमानी हुकूमत में तो अगर फॉर्म ऑफ गवर्नमेंट में अगर आपके पास ऑपोजिशन स्ट्रांग ना हो तो फिर आपको पता है कि गड़बड़ ही रहती है। दूसरी तरफ अब ये इनको तहरीक इंसाफ को खैबर पख्तूनख्वा में हुकूमत बनाने का मौका मिलेगा, तो अब देखते हैं कि इनकी परफॉर्मेंस वहां क्या होती है। तो वहां ये बहैसियत एक पार्टी के हुकूमत में आके इसका टेस्ट भी होगा। तो ये जो ख्याल था कि ये आके पूरा स्वीप कर जाएगी, और बड़े बड़े तज्जिया निगार भी ये बात कहते थे, हम भी कहते थे कि अच्छा जी कि वाकई सुनामी है क्या, ये जो रिवायती कैलकुलेशन है उससे हटके ये कुछ चीज होगी। तो जाहिर है कि कुछ रिवायती कैलकुलेशन ने काम किया है, कुछ ये कि इमरान ने यकीनन जो सियासी एक तौर तरीका बड़ा अच्छा परफॉर्म किया। जी हाँ, उन्होंने। अच्छा नसीम साहब, ये पॉसिबल जो गवर्नमेंट है, अब मियां साहब को तो जरूरत शायद ना पड़े किसी और पार्टनर की, आप समझ रहे हैं कि पीपल्स पार्टी और पीएमएलएन भी आपस में बैठ के जो नेक्स्ट पॉसिबल गवर्नमेंट है फेडरल वो बना सकते हैं? देखिए सियासत में तो कुछ भी हो सकता,
और हमने जब कैपिटल टेलीविजन के वसातत से जब हमने मियां नवाज शरीफ साहब का इंटरव्यू किया, कोई हफ्ता भी नहीं गुजरा, तो उस वक्त उन्होंने ये रूल आउट नहीं किया था। उन्होंने कहा कि एक अहम बात उस वक्त उन्होंने की थी, उन्होंने कहा था जो भी हुकूमत बनाएगा ये अकेले किसी एक पार्टी के बस का काम नहीं है, ये मिलकर ही बनानी पड़ेगी। और देखिए अगर ये फेडरल हुकूमत है और ये टारगेट किलिंग और कराची में जो हालात हैं उस पर अगर इसने कोई ऐसी पॉलिसी बनानी है जो कि एक नतीजा अच्छा ले, तो यकीनन काम करना पड़ेगा पीपल्स पार्टी के साथ भी। अब किस सूरत में काम करते हैं वो तो वक्त बताएगा, लेकिन ये किसी अकेली पार्टी के बस के कोई भी काम नहीं है इस मुल्क में इस वक्त। अच्छा नसीम साहब, आखिरी सवाल है कि आप क्या देख रही हैं, सितंबर में प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली जरदारी का टर्म पूरा हो रहा है, ये जो जिस तरह से यकायक मुल्क में सूरत हाल तब्दील हुई है मरकज में और चारों सूबों में, तो वो शायद उसका इलेक्टोरल कॉलेज और नंबर ऑफ वोट्स पूरे न हो, तो आपको सितंबर के बाद प्रेसिडेंट जरदारी दोबारा इसी ऐवान सदर में नजर आ रहे हैं कि नहीं? नहीं जी, हतमी तौर पे तो बिल्कुल कुछ नहीं कहा जा सकता। एक ही सूरत में नजर आएंगे अगर पीपल्स पार्टी और पीएमएलएन की कोई एग्रीमेंट हो जाए, लेकिन वो मुझे दिखाई नहीं देती होती हुई, तो शायद तब्दीली ही आए, कंटिन्यूटी नहीं होगी प्रेसिडेंसी में। बहुत शुक्रिया आपका नसीम साहब, बहुत शुक्रिया। यो जी वेलकम सर, ता नसीम साहब जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हू चवनि पिया त मियां साहब जो हुननि पाण इंटरव्यू कयो पोएं हफ़्ते त रूल आउट न आहे पॉसिबिलिटी, तव्हां सम्झो पिया त फेडरल गवर्नमेंट मां पीपीपी ऐं पीएमएलएन ॾिसो उहो वक़्तु अहिड़ो हो जो सॼी दुनिया इवन असां चऊं पिया त हंग पार्लियामेंट थींदी, हंग पार्लियामेंट जॾहिं न थी त पोइ तव्हां छो नंबर वन नंबर ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि त मियां साहब जेको आहे सो सोलो फाइटर रहियो आहे, पोइ भले हुन फ़ौज सां बि पंगो वरितो, पोइ मार्शला बि वियो, पोइ कारगिल बि वियो, पोइ धमाको बि कयईं, इट वॉज हिज डिसीजन। धमाके लाइ मतिलबु त मेजॉरिटी दुनिया वर्ल्ड हुनखे मना पियो के त न कर धमाका, ठीकु आहे तोखे क्लिंटन बकोल मियां साहब जे मूंखे $5 अरब चए पियो, पर सर मियां साहब रगड़ो बि तमामु वॾो खाधो, कुझु सिखियो त हूंदो तंहिंखां पोइ कयईं न, त पोइ ॾिसो न सिखे जॾहिं लूज़ करे न, सुवाल त जॾहिं हू आयो हुनखे जेको बि थियो ऐं जंहिं नमूने हुनखे वेलकम थी रहियो आहे, मां ज़ाती तौर इन में न आहियां त को तव्हां हरू भरू कोलिशन लाइ वञो, ठीकु आहे तव्हां हुन सां तव्हां फेयर डील कयो, कुझु हुनखे हल्का पार्टनर ॾिसो हुनखे थोरो घणो हुनखे तकलीफ़ थींदी सेनेट में, छाकाणि जेका सेनेट में जेका मेजॉरिटी आहे जेके कोलिशन पीपल्स पार्टी ऐं कोलिशन पार्टी, पर सुवाल आहे उहे कोलिशन पार्टनर्स एसि ताईं हुया जेसि ताईं कोलिशन हुई। हाणे जेकॾहिं सेनेट में छाजे लाइ मिसाल तौरु नेशनल अवामी पार्टी आहे, इवन MQM, वाई दे विल गो विथ PP, सोचण जी ॻाल्हि आहे न। जॾहिं कोलिशन में आयो त तव्हां ठीकु आहियो, जॾहिं कोलिशन में न आहियो त तव्हां एज़ अ पार्टी इंडिपेंडेंटली फ़ैसिला कंदो। त इहा जेके घणा हल्का चवनि था त हे होस्टेज आहे, नवाज़ शरीफ़ सेनेट में होस्टेज रहंदो, सुवाल आहे त 1.5 साल जेकर होस्टेज रहे बि थो, मां पहिरियों इन ॻाल्हि में बिलीव कोन थो कयां, छाकाणि दे आर मेरी सेंसिबल थिंग्स जेके सभिनी खे करणी पवंदियूं, ऐं तंहिंखां पोइ छाकाणि जेकॾहिं मुल्क हिकु आहे ऐं तव्हांखे रिस्पेक्ट करणी पवंदी, जेकर फेडरेशन में कंहिं माण्हू जी मेजॉरिटी अची वई आहे, वॾो सूबनि जी हुकूमत आहे, बलोचिस्तान जो कोलिशन आहे, यू हैव टू रिस्पेक्ट हिम, हिकु डेविल्स ड्यू ॾियणो पवंदो, ठीकु आहे तव्हां पंहिंजो घर सुधारियो ऐं उते तव्हां लाइ उते तव्हां एतिरी कोशिशि कयो त तव्हांखे मर्कज़ मज़बूत मर्कज़ तव्हांजे घर में इंटरवेंशन न करे, दैट शुड बी योर टारगेट। बाक़ी इहो चवण त असां सेनेट में वेही करे हिनखे हीअं कंदासीं हिनखे हीअं कंदासीं, आई थिंक दैट विल बी नॉट वाइज़। ऐं जेतिरे क़दुरु चेंजिस आहिनि हाणे सितंबर में थिंग्स विल टेक इट्स ओन कोर्स, पोइ जेको बचे थो जीअं बचे थो थिए थो, पर ऑल डिपेंड्स त हाउ थिंग्स गो। तव्हांखे सर अॼु की जीअं गवर्नमेंट जेका नेक्स्ट आहे इस्लामाबाद में उहा कीअं फॉर्म थी नज़र थी अचे, मतिलबु PMLN छोटा मोटा पार्टनर्स, PML मां तव्हांखे ॿुधायां त PMLA जस्ट टू कीप फेडरेशन इंटैक्ट मुख़्तलिफ़ सूबनि मां माण्हू खणंदी, पश्तूनखा मिली पार्टी मुख़्तलिफ़ ग्रुप्स मां खणंदी, ओड़ा माण्हू खणंदी जे सुभाणे हिनखे ब्लैकमेल न थिए, अहिड़े ग्रुप्स में अहिड़नि क़िस्मनि जा माण्हू। बलूचिस्तान में हुनजा पंहिंजा जमाली अची विया आहिनि, ख़ुदि उते अची वई आहे जमाली अची विया आहिनि, PML अची वई आहे, जमाली अची विया आहिनि, त जेकर हुनखे बलूचिस्तान न हो जमाली खणंदो। कराची रिप्रेजेंटेटिव माशाल्लाह हकीम बलोच साहब अची विया, ऐं पोइ फंक्शनल सेनेट जो ऑलरेडी सिंध में ठाह हुयो, त अहिड़े क़िस्म जा मतिलबु थोरी स्टेबिलिटी जे लाइ या थोरो हुनखे माण्हू हुते अपोज़िशन में वेहंदा, से माण्हू हिते गवर्नमेंट में वेहंदा,
ये तो कोन त हुते बि गवर्नमेंट में वेंदा हिते बि गवर्नमेंट में वेंदा त जेका सिंध में अपोज़िशन थींदी उनजा कुझु माण्हू हिते गवर्नमेंट में वेंदा ॿ रीज़न्स आहिनि हिकिड़ो त उनखे अपोज़िशन खे हिकिड़ी वेट हुजे पुठियों सपोर्ट हुजे हिते वेही करे ॿी ॻाल्हि त छो थोरो घणो प्रोविंशियल गवर्नमेंट्स खे ॻाल्हि इहा आहे त हाणे सभिनी खे फॉर द पब्लिक ओवरऑल पब्लिक रिलीफ सभिनी खे फज़ीलत सां कमु करणो पवंदो ऐं दीज़ आर द सिग्नल्स आर क्वाइट एम्पल हिकिड़ी सफिशिएंट हिकिड़ो सबूत अची वियो आहे त माण्हू जेकर तव्हां सही तरह के रूल न कंदो त इहो तव्हां ज़ाहिर आहे माण्हू पंहिंजो गम गुसो कंदा। जज़्बा जी सियासत ख़तम थी वई ऐं मां भाई तो लाशनि जी सियासत अच्छा तव्हां न पिया सम्झो सर हीअ जेको राइट विंग जी थ्योरी हली पई गुज़िरियल 2 हफ़्तनि खां मुल्क जे अंदरि त लेफ्ट विंग जूं पार्टी सेक्युलर लिबरल उनखे कॉर्नर पियो वञे हाणे PMLN PTI इहे माण्हू अॻियां अची विया सवालात सेंटर हिन जा जेके एटीट्यूड्स हिन जा जेके तौर तरीक़ा हिन जो जेको तरीक़ो गवर्नर जो कहिड़े नमूने लेफ्ट विंग हुया हे त असां हरू भरू हिकिड़े करे तरजीह ठाही अथई वधि चइबो आहे त भई टिल्टेड सेंटर टू द लेफ्ट बेसिकली देवर सेंट्रल्स पार्टीज़ पर सेंटर टू लेफ्ट बाक़ी उहो त जेको swing थींदो आहे मैनिफेस्टो ॻाल्हि उहो जेका लेफ्ट आहे ऐं हीअ जेको आहे सो बिल्कुलु ॾिसो न मुस्लिम लीग बाय नेचर हमेशह राइटिस्ट पार्टी रही आहे शुरू खां वठी डे वन खां वठी दे आर राइटिस्ट पार्टीज़ थोरे इवन कायद अज़म जो जेको एटीट्यूड जेको सो राइटिस्ट वेठो तॾहिं करे मुस्लिम जो जेको पंहिंजो जेको सो पर सर कैरेक्टर PTI बि जेका इमर्ज थी आहे उहा बि त उन्हनि जे वेझो वेझो आहे नज़र PTI बि कंहिं हद ताईं ठीकु आहे उहो आहे त उहो त रुझान तव्हांजे माण्हुनि जो कॾहिं बि लेफ्ट पर हिकिड़ो दफ़ो रुझान जेको थियो सो भुट्टे साहिब जे ज़ात जे करे ऐं उनजे मैनिफेस्ट जे करे थियो एंड पीपुल पंहिंजो माण्हू पंहिंजे हद तां वेही विया पर इन लेफ्ट राइट जे चकर में जे माण्हू जो खानो ख़राबु थियो आम माण्हू जी हालत ख़राबु थी वई लॉ एंड ऑर्डर माण्हू खे कोन मिलियो महांगाई माण्हू खे बर्बादु करे छॾियो लोड शेडिंग बर्बादु करियो ऐं विज़िबली बाय नॉट बाय को नेचुरल डिज़ास्टर कोन हुयो जेकॾहिं जेको परफॉर्मेंस थियो गुज़िरियल 5 साल में गवर्नमेंट जो को कुदरती को ॾमर कोन हो ऑल वाज़ मैन मेड ॾिसो न तव्हांजे 48 कलाकनि खां वठी लोड शेडिंग कोन्हे माना यू कैन मैनेज इट with at certain cost. Yes, of course. So you should have thought about it. हमेशा चवंदो रहियो त बाबा तव्हां वटि प्रॉब्लम त हल कर या त 48 कलाक ना मुल्क में CNG पेट्रोल ॾियो पिया तव्हां सब कुछ ॾेई सघो पिया हूअं बि ॾेई सघो पिया ठीकु आहे यू हैव टू पे सम कॉस्ट जेके तव्हांखे एग्रीमेंट्स करणा था नीट एंड क्लीन एग्रीमेंट करे तव्हां गैस अॻ में आणे सघो पिया LNG तव्हां आणे सघो पिया कतर आणे सघो पिया वाई आर वेटिंग फॉर ईरान हिकिड़ो ॿियो फैक्टर मां तव्हांखे सम्झण में चाहियो ही मियां साहब जूं अञा रिज़ल्ट्स आयूं कोन्हनि पूरियूं मुल्क जूं हिकदम UAE जो हुक्मरान सऊदीया जो डिप्टी प्राइम मिनिस्टर इंडियन प्राइम मिनिस्टर अफगानिस्तान जो सदर हर जाइ तां फ्लडिंग आहे मुबारकबाद जी अर्ज़ इहो आहे न त जॾहिं तई सम्झो पाती इहो ऑलरेडी प्लान हो तय हो त मियां साहब खे हणणो आहे आई डोंट नो ॻाल्हि जेके regional असांजा partners आहिनि, सभु जे सभु। जंहिं नमूने सां रिज़ल्ट ॾिसो न इन को अॻु में जंहिं नमूने जियो जे रिज़ल्ट ब्रॉडकास्ट करणु शुरू कया त तमामु हिकिड़ी चैनल हुई एॾा रिज़ल्ट एॾा बोल्डली ॾियणु जॾहिं त सभु का बि चैनल रिज़ल्ट न पई ॾिए प्रोजेक्शन जे बुनियाद ते ॿुधाए रहिया त हाणे 80 85 सही वञनि दैट इज़ अगेंस्ट इहो हिकिड़ो थोरो क्वेश्चन अचे थो पर इंसानी दिलि में कुझु बि वहम अची सघे थो पर जंहिं नमूने हिननि अची राति जो एड्रेस कयो छाकाणि ॾिसो न ट्रेंड जॾहिं तव्हां जूं 20-25% पोलिंग स्टेशन थी वञनि ट्रेंड हिकिड़ो अची वेंदो आहे साम्हूं 25% पोलिंग थी वञनि अवां 75% लीड कंदा हुजो त पोइ उहा ट्रेंड पॉज़िटिव थी वेंदी छाकाणि जॾहिं तव्हां ja ठीकु आहे भई 25% पोलिंग अचनि था 50-50 हुजो त इहो पाड़ेसरी मुल्कनि खे पंहिंजे मिशन सां ख़बर पई पोइ जेका ट्रेंड हली पए जंहिं नमूने हिन सेलिब्रेट कयो राति जो 12 बजे नंबर 1 नंबर 2 इहे चैनल सॼी दुनिया ॾिसे थी जंहिं नमूने एनालिसिस रिज़ल्ट जी अची रही जॾहिं एम्पल प्रॉपर मेजॉरिटी अची वई हो तयारु थी विया त पोइ त हुननि खे हर को चवंदो त तकड़ि कयूं जीअं ब्रेकिंग न्यूज़ थींदी आहे त भले अधो ॻाबरी खपे दॿे छॾ वारो नालो रखी वञे अहिड़े नमूने इंडिया जे जेको आहे सो हुन पंहिंजे फॉरेन मिनिस्टर पंहिंजो तकड़ि कई ठीकु आहे मुस्लमान भाउ आहे अफगान सदर जल्दी करे अफगान सदर आयो सऊदी जे तो पहिरियों ज़रूरु आहे हुनखे वॾी ख़ुशी थी हूंदी हाणे हुनजा कहिड़ा इंटरनेशनल पॉलिटिक्स असर पवनि था पर असां हिकिड़ी ॿी मियां साहब खे मुबारकबाद ॾिनी आहे अल्ताफ़ हुसैन असीं ॻाल्हायूं था न वक़्फ़े खां पोइ जंहिं महिल हुननि मुबारकबाद ॾिनी चयो आहे त तव्हां जेको जाग पंजाबी जाग तेनी पगड़ू न लॻे दाग जो 20 साल अॻु नारो ॾिनो उहो नेठि पंहिंजो रंग लातो आहे हाणे उहो अल्ताफ़ साहब कहिड़े कॉन्टेक्स्ट में ॻाल्हि चई आहे उहो ऐं प्लस सिंध जे कॉन्टेक्स्ट ते ॻाल्हायूं था वक़्फ़े खां पोइ नाज़रीन वठूं था वक़्फ़ो ऐं वक़्फ़े खां पोइ थियूं था हाज़िर वेलकम बैक नाज़रीन कुरैशी साहब हीअ जेको मूं वक़्फ़े खां अॻु ॻाल्हि कई अल्ताफ़ साहब हिकिड़े मियां साहब खे मुबारकबाद ॾिनी आहे तमामु मुबहम अंदाज़ में तव्हांखे लॻे पियो त नेक्स्ट जेको 5 साल जी सियासत हूंदी
उहा ईअं इशारनि कंदा आहिनि ताननि ते हूंदी त तई पंजाबी सूबे जा पंजाबी वज़ीर आज़म बहरहाल असीं सिंध सूबे जा सिंधी वज़ीर आला फ्रस्ट्रेशन भी थिए थी जो हुन जूं वॾियूं उम्मीदूं हुयूं ऐं ऑब्वियसली हिकु पीपुल्स पार्टीअ खे लॉस थियो आहे पंजाब में त इहो शॉक त हुन जे अलाइस खे डेफिनेटली थियो पर हूंदो पीपल्स पार्टी सभु चुप आहे बिल्कुलु ऐं पीपुल्स पार्टी जेको आहे हिन ते रिएक्ट इन करे कोन कयो जो आई डोंट सी छा रिएक्ट कंदा के असांजा दोस्त कंहिं चैनल ते सिंधी चैनल ते वेठा चवनि था इहो ॾाढो सुठो थियो पीपुल्स पार्टीअ जी वॾी फतेह आहे सिंध में मोटी आया इट इज़ अनफॉर्चुनेट अहिड़ी ॻाल्हि कसम खणु छाकाणि ॾिसो न हिकिड़ी सिंधीअ जी पार्टी आहे या सिंध जी पार्टी आहे या ज़र्द आहे पर हिकिड़ी पॉलिटिकल पार्टीअ जो जंहिंजी एॾी हिस्ट्री हुजे उन जो अहिड़े नमूने वाइप तमामु वॾी शानदार हिस्ट्री मुल्की सीमा वाइप आउट इहो इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो सबक़ु ॻाल्हि आहे त इन में इबरत हासिलु करिजे इन में बाक़ी सिंध जो फैक्टर आहे इहो जेको आहे सो असांजे मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे त सिंध में पाण जेके एस्टिमेट कयूंसीं सिंध में वी वर नेवर से त पीपुल्स पार्टी 70 क्रॉस कंदी 70 क्रॉस पर कंदी सिंधी माण्हू पीपुल्स पार्टी खे वरी मैंडेट पर सुवाल आहे त पीपुल्स पार्टीअ खे सिंध माण्हू अॻे को वधीक मैंडेट ॾिनो आहे जेका सोचण जी ॻाल्हि आहे छाकाणि हिन महिल ताईं जेके रिज़ल्ट 110 जी जेका कंपाइलेशन थी आहे हिन में 70 कढी वई आहे अञा ताईं अॻिते अञा आहिनि मुंहिंजे ख़्याल 10 खनि सीटूं आहिनि त थी सघे थो त 80 ताईं पहुची वञे ऐं जेकॾहिं काॾे 68 काॾे 80 तमामु वॾी आहे जेका परसेंट टर्म त दे आर गेटिंग ऑलमोस्ट 25% मोर सीट्स जॾहिं सॼे इन में हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे जेका जेका पीपुल्स पार्टी रियलाइज़ेशन करण जी ॻाल्हि आहे ऐं आम सियासी तंज़ीम ॾिसनि त बाबा पीपुल्स पार्टी इज़ वेरी मच अलाइव पीपुल्स पार्टी इज़ वेरी मच एक्टिव ऐं पीपुल्स पार्टी हिकिड़ी हक़ीक़त आहे हिकिड़ो वॾो सूबो आहे उन में हिकिड़ी हक़ीक़त सां मौजूदु आहे तंहिंजे करे उनखे ईअं इग्नोर न करणु घुरिजे ठीकु आहे जेकॾहिं पंजाब में अॼु न आई आहे या ॿियनि सूबनि में न आई आहे त उनजा पंहिंजा रीज़न्स आहिनि छाकाणि सुभाणे अगरि वोट काउंट थींदा त पीपुल्स पार्टी करोड़ वोट ॿियनि हंधि बि खया हूंदा रुगो सिंध जा वोट कोन हूंदा पीपुल्स पार्टी ॿियनि हंधि वोट खया आहिनि ऐं किथे हाराए थी किथे जीतियो थिए उहा ॿी ॻाल्हि आहे पर ॻाल्हि इहा आहे त पीपुल्स पार्टीअ खे जेके पाकिस्तान जे सीन ते पीपुल्स पार्टी इज़ वेरी मच देयर ऐं सिंध जो सीन ते इमर्ज थी आई आहे इन लाइ पीपुल्स पार्टीअ खे मुबारक ॾिंदुसि इन स्पाइट ऑफ दैट हुनजो जेको बि परफॉर्मेंस रहियो ऐं हुनजो हुनखे जेका पर माण्हुनि ते वरी हिकिड़े क़िस्म जी आउं चवंदुसि ब्लाइंड फेथ कई आहे ऐं हाणे इट इज़ चैलेंज अगेन चैलेंज फॉर द पीपुल्स पार्टी परफॉर्म कनि ऐं सिकंदर आउं क्लियर वर्ड्स में चवंदुसि त जेकॾहिं पीपुल्स पार्टी परफॉर्म नथी करे ऐं पीपुल्स पार्टी जा एटीट्यूड या तौर तरीक़ा उहे ई रहिया जेके लास्ट 5 साल रहिया त मां सम्झां थो वरी को चांस कंहिंखे कोन मिलंदो छाकाणि इहो हिकु टाइम हिकु टाइड नेवर वेट्स ऐं जेको पोइ जेकॾहिं हिननि पंहिंजो न सुधारियो त मर्कज़ जी स्ट्रांग हिकिड़ी गवर्नमेंट हिकिड़ो स्ट्रांग गवर्नर विल बी लुकिंग एट देयर परफॉर्मेंस ही जेके हिननि अंधा जेके कानून ठाहिया हिकिड़ा पॉइंट्स आहिनि हिकिड़ो 2008 में सिंधी माण्हू मैंडेट ॾिनो पीपुल्स पार्टी खे पर हुननि सिंध में हुकूमत ठाहिण जे लाइ मथे हुकूमती कंप्रोमाइज़ में सिंध में MQM खे यको रखियो ऐं 5 सालनि तां थोरो कराची रतो रत रही हज़ारे माण्हू हुआ अमन माण्हू रहियो वरी हाणे तव्हां सम्झो पिया त 2000 हाणे 13 में वरी MQM सां वेंदा ज़ाती तौर जेकॾहिं MQM जे वेहण सां को फ़ाइदो थिए हा ठीकु आहे उन वक़्तु में हिन वटि मेजॉरिटी एॾी मेजॉरिटी कोन आहिनि 68 वोट हुया मेजॉरिटी वोट हुया पर हिननि चयो त न असांखे MQM जो त ज़रूरत आहे ऐं MQM खां सवाइ असां मर्कज़ में न हली सघंदासीं कराचीअ खे गॾु रखिणो आहे कराची बाबा गॾु रखिणो एट वाट कास्ट सुवालु आहे त उन जी कास्ट कंहिं भरी जेकॾहिं तव्हां मूंसां इन ॻाल्हि ते बहस कंदो त जेकॾहिं हिकिड़ो बि पॉज़िटिव फैक्टर निकितो ऐं सिंधी माण्हू केॾो पुठिते रहिजी वियो उन जे करे ऐं इहो सिंधी माण्हू जे के बहरहाल इट इज़ देयर चॉइस हुननि वरी पीपुल्स पार्टी कंदो आहे पर छा त वरी पीपुल्स पार्टी सिंधी माण्हू खे टेस्ट कंदी छा अहिड़े केस ते हुनखे आज़माईंदा ॻाल्हि आहे त लोकल पार्टी सिस्टम में सिंधी माण्हू खे हिननि आज़मायो ऐं सिंधी माण्हू जेको आहे सो हुन ते रिएक्ट कयो हाणे सुवाल आहे अगेन दे आर गोइंग टू दैट टाइप ऑफ कंप्रोमाइज़ जेका मिसमैनेजमेंट थी जेका मिस एडमिनिस्ट्रेशन थी जेका नौकरियूं जंहिं नमूने विरहायूं वयूं ऐं जेको बि सोकाल करप्शन जो जेको अंदाज़ो थियो इहे सभु ॻाल्हियूं पधरे पट पयूं ज़मीननि जी बंदरबाट थी बेट जेके विकिया विया ज़मीनियूं विकियूं वयूं वरी बेटनि विकिणण जूं ॿीहर तयारियूं पियूं थियनि त सुवाल आहे त इहो ई परफॉर्मेंस रहंदो छा माण्हू वरी इहो ई एक्सपेक्ट कंदा तंहिंजे करे पीपुल्स पार्टी शुड कम ऑन देयर ओन लेग्स पंहिंजे टंगुनि ते अचे ऐं पंहिंजे टंगुनि ते बीहे जीअं नवाज़ शरीफ़ चए थो त मूंखे कंहिं ज़रूरत कोन्हे बैसाखियुनि जी मां नथो सम्झां त पीपुल्स पार्टी खे हिन स्टे बैसाखी जी ज़रूरत आहे पीपुल्स पार्टी खे ज़रूरत आहे गुड गवर्नेंस जी पीपुल्स पार्टी खे ज़रूरत आहे प्रॉपर सिलेक्शन जी हिकिड़ो चीफ मिनिस्टर कनि जेको रिस्पॉन्सिबल हुजे 4 चीफ मिनिस्टर पीपुल्स पार्टी खे कोन हाराए सघंदा इहो हिकिड़ो ॻाल्हि ज़हन में सोचणु खपे ऐं जेको आहे सो सिंधी माण्हू जेको मैंडेट आहे उनजो एहतराम थिए
उनखे इज़त मिले। अच्छा सर, ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ो हाइपोथेटिकल आहे, थोरो वक़्त खां अॻु ताईं सम्झो पिया जेको सिंध में गवर्नमेंट फॉर्म थींदी, अगरि त MQ माइनस थिए ऐं मथे मियां साहब हुननि सां को मामिलो फिट नथो करे, त ज़ाहिर आहे गवर्नर को ॿियो ई सिंध जे अंदरि डिपूट थी सघे थो, त पीपल्स पार्टी मैनेज करे सघे थी MQ वारे फैक्टर खे माइनस करे? छो न मैनेज करे, ॾिसो न सूरत अॻे बि त मैनेज थियो न, मैनेज करणु ॾिसो स्टेट जी पंहिंजी उन जे लाइ मर्कज़ी गवर्नमेंट जो पाण में यकराए हुजनि पंहिंजी हिकिड़ी रेट आहे, ऐं इन में जेको बि फ़ैसिलो करिणो पवंदो, जॻह जो कुझु पोइ एक्स्ट्रा जुडिशियल मेजर्स तव्हांखे वठिणा पवंदा आहिनि, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मेजर वठिणा पवंदा आहिनि, जंहिं लाइ तव्हांखे फेडरल गवर्नमेंट जो कॉन्फिडेंस में वठणु ज़रूरी आहे। तंहिंजे करे उहो तव्हांखे पंहिंजी असेस डिपेंड अपॉन योर स्ट्रेंथ। जेकर तव्हांजे गवर्नर जी इहा ई हालत रही, तव्हां ईअं वेसाखी जा मुहताज रहियो, मां नथो सम्झां तव्हां MQ आणियो पर पंहिंजे टर्म्स कंडीशन ते आणियो न, जेके बि तव्हां पार्टनर आणियो पर पंहिंजे बीइंग मेजॉरिटी पार्टी यू आर बीइंग डिक्टेटेड, जेको तव्हांजी जेका कॉन्स्टिट्यूंसीज़ खे पसंदि कोन्हे। छाकाणि जंहिं नमूने जेके बि कॉम्प्रोमाइज़ थियासीं सिंधी माण्हू, जेका पीपल्स पार्टी कॉन्स्टिट्यूशन आहे, जेका अॼु जेका साबित थी त पीपल्स पार्टी कॉन्स्टिट्यूशन सिंध आहे माइनस कराची, उन माण्हू खे ॻाल्हि पसंदि कोन आई, माण्हू रस्तनि ते आया, घिटियुनि ते आया, माण्हू लठियूं खाधियूं, वरी बि तव्हांखे वोट ॾिनो, वरी इन लाइ तव्हांखे वोट ॾिनो त वरी तव्हां कॉम्प्रोमाइज़िस कयो, ऐं कॉम्प्रोमाइज़ कंहिंजी कास्ट ते कयो, उन माण्हू जी कास्ट ते कयो जंहिं तव्हां ते अंधी फेथ रखी आहे। तंहिंजे करे माने सिंधी माण्हू जो सब्र खे वधीक टेस्ट न कयो वञे, ऐं यू शुड कम टू सेंसिस। ईअं कोन पंजाब जो मॉडल फॉलो करे हू कम करे सघो, तव्हां पंहिंजो हिकिड़ो गुड गवर्नेंस कयो, ऐं गुड गवर्नर में माना जेको रिश्वत खां अलावा नौकिरियूं ॾियणो, मेरिट ते जेका असां नौकिरी ॾियणो, मेरिट ते क़ाइदा कानून ठाहिणु, ऐं ब्यूरोक्रेसीअ खे फज़ीलत सां हलाइणु, इहे सभु गुड गवर्नेंस जा आहिनि न। ऐं गुड गवर्नेंस इज़ अ गुड गवर्नेंस, जी ॿी का डेफिनेशन कोन्हे, पर असां त गुड गवर्नेंस को बैड गवर्नेंस को नो गवर्नेंस जी सूरत में पहुची वियासीं, जेके असां वर्ड्स कयासीं। तंहिंजे करे उनखे जेको आहे सो हाणे आई होप कहिड़ा माण्हू अचनि था, पीपल्स पार्टी जो अॻु कंहिं में थी वञे, कहिड़ो चीफ मिनिस्टर थिए थो, बट इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से ज़हन में रखणियूं पवंदियूं, छाकाणि जो टाइम गुज़रदे वेरम कोन थी लॻे, ऐं इहे जेके आहिनि सो असां जेको पास्ट में वी शुड लर्न ऐं सिंध खे फज़ीलत सां हलायूं। अच्छा सर, टाइम तमामु घटि आहे, तव्हां चओ त जेको चीफ मिनिस्टर सिंध वारो मामिलो आहे, तव्हां सिंध में कंहिंखे चीफ मिनिस्टर ॾिसो पिया, जेका गिवन लॉट आहे, अॻियां तव्हांजे साम्हूं हाणे माण्हू चूंडी अची विया आहिनि काफ़ी, जेके 3-4 अॻियां जेके उहे ई रहंदा या उन्हनि मौक़ो आयो त पोइ इट विल बी अनफॉर्चुनेट, कंहिं नए माण्हू खे चूंडणो पवंदो, को नई फिगर त नओं चेहरो त अवैस मुज़फ़र टपी जो थियो न, मतिलबु आहे त जेको अॻे चीफ मिनिस्टर या चीफ मिनिस्टर जहिड़ा कम न कंदो हुजे न। अच्छा, छाकाणि टपी साहिब त अॻे बि ही वाज़ इन चेयर, उहो त सुप्रीम कोर्ट पाण चयो त अहिड़ो को तव्हांखे गिवन लॉट मां माण्हू सम्झ में अचे थो, हिकु या हिक खां वधीक जेके पॉसिबल सिनारियो, मीर हज़ार बिजाराणी जो हेठी सीट ते विढ़णु मथी छॾे, तमामु सिंबॉलिक आहे, इट्स सिंबॉलिक। खुर्शीद शाह वाज फाइटिंग फॉर द लोअर सीट, आख़िरी वक़्त ताईं खुर्शीद शाह जो ख़्यालु हो हेठि अचण जो, त उनखे न अचणु ॾिनो वियो हेठि, हुनखे सीट न ॾिनी वई। त अहिड़ा माण्हू त आहिनि जेके सीज़न माण्हू आहिनि, सेंसिबल माण्हू आहिनि, जंहिंजो फेडरेशन सां वास्तो रहियो आहे, जेके फेडरेशन सां ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, त अहिड़ा ॿिया बि के संजीदा अफ़राद हुजनि जंहिंजो ट्रैक रिकॉर्ड बहितर हुजे। छाकाणि जेके माण्हू वज़ारतुनि में रहिया हुजनि, जंहिंजो ट्रैक रिकॉर्ड बहितर हुजे, पोइ कहिड़े बि क़बीले कुड़ुंब सां तालुक रखंदा हुजनि, बलोच हुजनि, सैयद हुजनि, पर जेको सिंध में सैयदनि जी ट्रेडिशन आहे चीफ मिनिस्ट्रीअ जी, सा इट इज़ वेरी डिफिकल्ट टू ब्रेक, पर जेको बचे उहो सिंध जे लाइ, जेको अचे सिंध लाइ करे, ऐं पंहिंजे नई एंगल सां सोचे, ऐं गुड गवर्नेंस जा जेकर न पढ़िया अथई क़ाइदा कानून त पढ़े, ऐं जेकर सिंपल करिणो अथसि, मां नथो सम्झां को ठीकु आहे, हलो शहबाज़ शरीफ़ जो मॉडल जेकॾहिं करे सघंदा, मूंखे शहबाज़ शरीफ़ जो मॉडल में का ख़राबी नज़र न आई, छाकाणि मूं शहबाज़ शरीफ़ सां इनडायरेक्टली कमु बि करे ॾिठो आहे, जॾहिं ही वॉज चीफ मिनिस्टर पंजाब, आई वॉज वर्किंग फॉर ही, तमामु फज़ीलत ॾींदड़ माण्हू, इज़त ॾींदड़ माण्हू, ऐं ब्यूरोक्रेसी जी इज़त कंदड़, ऐं ब्यूरोक्रेसी सां गॾिजी कमु कंदड़। छाकाणि जेकर तव्हां ब्यूरोक्रेट खे हारी करे हलाईंदव ऐं त पंहिंजनि कारंदनि खे चवंदो त हारी अथव, त पोइ तव्हां न पाण ॾाढा इज़त पैदा कंदव, न ब्यूरोक्रेट खे तव्हां इज़त हलाए सघंदव, ऐं पोइ तव्हांखे अहिड़ा ई ब्यूरोक्रेट मिलंदा जेके तव्हांजी जुतनि में वेठा हूंदा, ऐं जेके पोइ कम खां वधीक ख़ुशामद खे तरजीह ॾींदा, ऐं जंहिंजो पोइ हालति इहा थींदी जेका सिंध सां हालति थी, ऐं ओवरऑल जेका पीपल्स पार्टी सां हालति। चलो महिरबानी साहब तव्हांजी। नाज़रीन, तव्हां फज़ल कुरैशी साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, टेलीफोन लाइन ते नसीम ज़हरा साहब असांखे ज्वाइन कयो। मुल्क जे अंदरि सूरत पार्टी पोज़ीशन वाज़े थी वई आहे, ऐं इस्लामाबाद जे अंदरि लॻे पियो त मियां साहब जो जेको ऐवान वज़ीर आज़म आहे, ऐवान वज़ीर आज़म हाउस आहे, उनजो रस्तो बिल्कुलु साफ़ थी चुको आहे, ऐं ज़ाहिर चई सूबनि जे अंदरि बि सूबाई हुकूमतूं, जीअं मूं सवेर इंट्रो में अर्ज़ु कयो त सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी, बलोचिस्तान नेशनल्स उते लीड पिया कनि, KP जे अंदरि PTI, पंजाब जे अंदरि यकीन PML आहिनि।
बहरहाल ये हिकिड़ी तमामु 70 खां पोइ हिकिड़ी घणो टॉक हो त 70 जे इलेक्शन खां पोइ हिकिड़ी वॾी इलेक्शन आहे, पर फ़खरू भाई जो हिकिड़ो वॾो किरदारु ज़रूरु आहे त हिकिड़ी ज़बरदस्त मुल्क जे अंदरि इलेक्शन थी आहे, हिकु अहिड़ी इलेक्शन जेका वॾे अरसे खां पोइ मुल्क जे अंदरि वॾी उनजो इंतज़ारु हो ऐं उनजा वॾा हिकिड़ा अपसेटिंग नवां ट्रेंड्स मुतारफ़ थिया आहिनि ऐं इहो जमहूरी सफ़र जे लाइ तमामु अहम आहे। ऐं हिन मुल्क जे अंदरि अहिड़ियूं 2-4 इलेक्शन्स थियनि त शायदि जेका ही मुल्क जे अंदरि जेका जमहूरियत ऐं आमिरत जी जेका वेड़ 65 सालनि खां रही आहे कंहिं न कंहिं फॉर्म में, उनखां असीं बची सघूं था ऐं पाकिस्तान ऐं यकीनन सिंध बहितर तरक़ी करे सघे थी ऐं दुनिया जे बहितर मुल्कनि में शामिल थी सघूं था। सुभाणे हाज़िर थींदासीं कंहिं ॿिए महिमान सां गॾु साॻे टाइम ते, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।